तमाम तोरा मुझे मारू रही है हर बारी छोड़ी जहाँ मेरा भलाई मेरा अस्सलाम वालेकुम मुझे दोस्तों क्या है मैं तो बिल्कुल तो असांजी हमेशा मुंहिंजी कोशिशि रही आहे त असां सिंधी जा टैलेंट जेके आहिनि उतां ताईं पहुचायूं त माज़ी में जॾहिं फौजिया सुमरो जो दौर हूंदो ऐं केसरी जो दौर हूंदो ऐं केसरी जे दौर में ऐं वरी जलाल चांदी जो दौर हूंदो हुओ रूप जो दौर केसरी जो उन दौर में तमामु वॾा शाइर वॾा वॾा फनकार जेके हूंदा हुआ उन्हनि में नाला कमाया ऐं असल क्रेडिट उन फनकारनि जी कमाई जो जेको आहे उहो वञे थो शाइर कर त अॼु असां वटि ज़िले सांगड़ जो ख़ूबसूरत शाइर खिपरो शहर खां तालुक़ बहितरीन शाइर जंहिंजो नालो तव्हां तक़रीबन हिन वक़्तु सोशल मीडिया ते जेका असां डांस जे हवाले खां साईं इमदाद शाह बडराई जेको सो तमामु बहितरीनु जेको परफॉर्मेंस कंदो आहे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जेके टिकटॉक ठाहींदो आहे तमामु बहितरीनु शख़्सियत जा मालिक आहिनि साईं अॼु असां मुलाक़ात थी आहे ओचिती खिपरो में पार्टी जी असांजी जेका असां कोशिशि आहे त साईं सां थोरो हाल अहिवाल कजे ऐं तव्हां सॼणनि ताईं पहुचाइजो सभु खां वधि साईं खे भली साईं अस्सलाम वालेकुम साईं सभु खां वधि तव्हां असांजे जेके सामीन आहिनि उन्हनि खे पंहिंजी तारीफ़ कराइजो मुंहिंजो नालो सईद इमदाद अली शाह तख़लस आहे रंडराई इमदाद शाह रंडराई नाले सां मुंहिंजो तख़लस आहे पाण तकलीफ़ जो आहियां 12 किलोमीटर दिलपुर शहर में वञण रहंदो आहियां तव्हां सां मिली करे ॾाढी ख़ुशी थी तव्हां इहो ॿुधाइजो त तव्हां जेका असां शाइरी कई उहा उन शाइरी में तव्हांजो उस्ताद कहिड़ो हूअं त शाइरी में उस्ताद हूंदो आहे अगरि इश्क जे इश्क हुजे न हुजे त शाइरी कंदी रहनमाई जेका मुंहिंजी कई आहे माजी जो एतिरो वॾो नालो उस्ताद तव्हां सभु खां वॾा तमामु बहितरीनु ॻाल्हि कई त हज़रत इश्क जेका आहे सा अगरि दिलि में पैदा थींदो आहे त ऑटोमेटिकली माण्हू लिखण ते मजबूर थींदो आहे त तव्हांजी शाइरी जेका असां कहिड़नि फनकारनि कई आहे कहिड़ा मुंहिंजी शाइरी तक़रीबन सिंधी मशहूरु जेका फनकारा हुई ख़्वाजा सुमरो मारवाड़ी कलाम जा ॻाया सिंधी मिठी कलाम ॻाया उन खां पोइ शमन मीराली जो हींअर तमामु मशहूरु आहे फनकार उनखे मुंहिंजा ॻाया दीपा सैल बि ॻाया अब्बा सोलंकी बि ॻाया उन खां अलावा हेठि फनकार जाम बि ॻाया केतिरा नाला अच्छा फौजिया जो अहिड़ो को कलाम मशहूरु जेको तव्हांजो छोकी रहा मुंहिंजो हथ जो है सची तूं सुना मिठो रे सां मेरा लिखियो आहे कलाम मशहूरु हुयो उन खां ॿियो कलाम वरी ॿिए नंबर ते आयो खणी ओॾी वियो आमा हीरवानी केदर इहो बि कलाम मुंहिंजो मशहूरु थियो अच्छा जलाल चांदी बि तव्हां कयो सर जलाल चांदी सां मुलाक़ात हूंदी पर कलाम मूंखे सां बहितरीनु ॻाल्हि अॼु असां सां गॾु बहितरीनु टिकटॉक स्टार ऐं बहितरीनु शाइर असां सां गॾु इमदाद शाह बडराई साईं तव्हां असांजी नई पीढ़ी जे जेके नौजवान आहिनि तालीम तरफ़ तवजो ॾींदा उन्हनि जे बारे में तइलीम ते ध्यानु ॾियो तइलीम करायो इहे चवंदा आया अक्सर करे हुन पासे मां वञा त मरण खां क़बर ताईं इल्मु हासिलु करो हिन दौर में जेको हाणे जेको सोशल मीडिया दौर हले पियो पंहिंजी टिकटॉक ते जीअं असीं अची मजनू लाइ पंहिंजो तव्हांजो नालो मशहूरु थींदो ऐं इहा आहे बसि इल्मु करायो पंहिंजो पाण वधायो अच्छा असांजो यूट्यूब चैनल आहे तव्हांजे बारे में छा चवणु चाहियो तव्हां ॾिसंदा रहंदा आहियो यूट्यूब ते सब्सक्राइब करियो इन खां अलावा तमामु हिन में जेके बि कहाणियूं आहिनि स्टोरियूं आहिनि तमामु वफ़ा नमस्कार लिखंदो आहे ऐं जेके सब्सक्राइब कयो ऐं ॾिसंदा रहो महिरबानी सर ॿी ॻाल्हि इहा त तव्हां हिकिड़ी जेका हिन वक़्तु तव्हां टिकटॉक ते आहियो त तव्हांजी तक़रीबन डांस जेका आहे त उहा डांस जेका आहे उहो तव्हां कीअं शौक़ु आहे असुलु ॻाल्हि छा आहे साईं बाबा बुले शाह रक्स कयो हींअर ख़ुदा जे वजल आहे उन खां पोइ साईं सही सहेरे मंचा घुंघरू बजी रक्स कयो हाणे हिन सदीअ में त असांखे बि इशारो थियो आहे उन दरवेश में इशारो थियो आहे उन जो इशारो थियो आहे त तव्हां हाणे रक्स कयो असां इहा विरासत इहा
महिरबानी अलाह खोल साईं जो बि चवंदा ऐं बसि आहिनि असांजो दिलि जी ॻाल्हि आहे त अलाह करे ख़ुशि हूंदो आबाद हूंदो ऐं असांखे दुआ में यादि जी दोस्तों अॼु असां सां गॾु इंतिहाई बहितरीनु शाइर बहितरीनु अदीब ऐं हिन खां अलावा टिकटॉक स्टार जेका असां झूनो टिकटॉक स्टार जेके साईं सैयद इमदाद अली शाह गढ़वाल जेके बीनपुर शरीफ़ चित्रोलक जा रहवासी आहिनि तव्हांखे कीअं लॻो असांजो वीडियो पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कजो पंहिंजी महिरबानी दोस्त वफ़ा सुम्हरो लाइ अॻे कंहिं वीडियो ताईं अॻे कंहिं ब्लॉग ताईं अॻे कंहिं यूट्यूब या कंहिं स्टार ताईं कंहिं प्रोग्राम ताईं या उन खां अलावा हिकु शाइर अदीब फनकार या उन खां अलावा कंहिं ज़िंदगी जी बेमुख़्तलिफ़ फिक्र जो